एक ॿी अहम ख़बर है त सिंध जे तालीम खाते कराची के सरकारी स्कूलन में पढ़ंदड़ अफगान शागिर्दनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। बिल्कुल नासिन अमा ॿुधायूं पिया शागिर्दनि जा अंग अखर जारी कया विया आहिनि। शहर के मुख़्तलिफ़ स्कूल्स में 121 गैर कानूनी अफगान शागिर्द पढ़ी रहा आहिनि। डायरेक्टर प्राइमरी स्कूल एजुकेशन लुबना सलाहुद्दीन पारां अफगान शागिर्दनि जा अंग अखर ॾियण खां इनकार कयो वियो। अवाक ॿुधायो त कराची ॾखण ज़िले में 55, कोरंगी में 24, सेंट्रल में 15, ओलह ज़िले में 14 ऐं मलीर में 7 अफगानी शागिर्द तालीम हासिल कनि पिया। तालीम खाते पारां जणायो वियो आहे। तालीम खाते चयो आहे त क्यामाड़ी में 4 ऐं ओभर ज़िले में 2 शागिर्द तालीम पिराए रहिया आहिनि। डायरेक्टर स्कूल एजुकेशन ऐं सेकेंडरी पारां जणायो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं त सिंध जे तालीम खाते कराची जे सरकारी स्कूलनि में पढ़ंदड़ अफगान शागिर्दनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं त मौजूद आहे अल्ताफ़ चना। जी अल्ताफ़, अपडेट कजो। जी बिल्कुल सवाल सिंध जे तालीम खाते पारां कराची जे सरकारी स्कूलनि में पढ़ंदड़ अफगान शागिर्दनि जा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में 121 गैर कानूनी अफगान शागिर्द जेके आहिनि उहे पढ़ी रहिया आहिनि। ॾखण ज़िले में उन्हनि जेको अफगान शागिर्दनि जो अंग आहे उहो 55 आहे जेके तालीम पिराए रहिया आहिनि। कोरंगी में 24, सेंट्रल में 15 ऐं ओलह ज़िले में 14, मलीर ज़िले में 7, क्यामाड़ी ज़िले में 4 ऐं ओभर ज़िले में 2 शागिर्द तालीम पिराए रहिया आहिनि। ऐं सरकारी स्कूलनि में अफगान शागिर्दनि जो सभ खां जेको वॾो अंग आहे उहो न्याणियुनि जो आहे। स्कूलनि में 121 मां 71 शागिर्दानियूं पढ़नि थियूं पियूं। समूरनि ज़िलनि जे ज़िलई तालीमी ऑफिसरनि खे डेटा गॾु करण जा हुकुम जारी कया विया, जॾहिं त डायरेक्टर प्राइमरी स्कूल एजुकेशन लुबना सलाहुद्दीन जेका प्राइमरी जी डायरेक्टर आहे उन खां तालीम हासिल कंदड़ अफगान शागिर्दनि जा अंग अखर मालूम करण लाइ 1 हफ़्ते खां KTN न्यूज़ पारां बार बार राब्तो करण बावजूदि डायरेक्टर प्राइमरी स्कूल एजुकेशन कराची सलाहुद्दीन जेका आहे उन डेटा ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। उन हवाले सां डायरेक्टर स्कूल एजुकेशन सेकेंडरी यार मोहम्मद बालाजी जो चवणु आहे त ही उहे शागिर्द आहिनि जिन जे वालिदैन जी शोहरत ऐं ॿारनि जा जेके पैदाइशी सर्टिफिकेट आहिनि उहे अफगानिस्तान मां आहिनि। जी ठीकु आहे अल्ताफ़, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।